बख्शल तो पंहिंजे यारनि खे टंगराए छॾियो आहे न। शेर अली हुननि खे मूं नाहे टंगरायो, पर हुननि खे त पुलिस टंगियो आहे। त पोइ तूं अञा ताईं पुलिस खां कीअं थो बचंदो वती? शेर अली पुलिस मुंहिंजे पोयां बि आहे, पर ही नओं सूबेदार जेको आयो आहे न, वॾो ज़ालिम आयो आहे, ज़ालिम। तुंहिंजे करे पुलिस अचे असांजे ओताक ते छापा आया। उन्हनि खे इहा ख़बर हुई त तोखे असां पनाह ॾिनी आहे। वाहिद इहो छापो हिन बख्शल जे करे न, सूबेदार मूंखे होश मो कढण पे चाहे। शेर अली ही निभाग आज मूंखे जिंदा कोन छॾींदा। दिल नंढी न कर बख्शल, दिल नंढी न कर। जेस ताईं हिते मां तोसां मौजूद आहियां, ही तुंहिंजो कुझु बि न बिगाड़े सघंदा, छो त ही शेर अलीअ जो तोसां मुड़साणो वाइदो आहे। 100 गिदड़ मिली करे बि न शेर अली जो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। ही त वीचारो इंसान जो बचड़ो आहे। शेर अली, तू असांजी इज्जत कंदो हुई, मां बि तुंहिंजी इज्जत कंदो आहियां। हिन लोठे खे असांजे हवाले कर। बाउल खान, ॻाल्हि ॿुध, घणो गरम न थी, कावड़ घटि कर। लोठियो हूंदो तुंहिंजे लाइ। हिन वक़्तु ही बख्शल शेर अलीअ सां गॾु बीठो आहे। इहो पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। पहिरियों ॾिस त कंहिंसां गॾु बीठो आहे। जेसि ताईं ही मूंसां गॾु आहे, तूं हिन जो कुझु बि नथो बिगाड़े सघे, कुझु बि न। छो त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई आहे। शेर अली, तुंहिंजी असां सां का बि दुश्मनी कान्हे। हिकिड़े लकड़ी माण्हू जे करे तूं असांखे अखियूं थो ॾेखारी। शेर अली, जंहिंखे तूं बचाइण चाहीं थो, उहो अॼु न सुभाणे असांजे रुख ज़रूर चढ़ी वेंदो। त पोइ ॿुधाए त हिन खे केसि ताईं तूं बचाईंदे? सुठो इन में आहे त इन खे असांजे हवाले कर। ॻाल्हि ॿुध, जेसि ताईं ही मूंसां गॾु बीठो आहे, तेसि ताईं तव्हां त हिन खे कुझु बि नथा करे सघो। हा, हितो हलियो वञे, पोइ तव्हां ते का बि मूंखे मयार न आहे। भले कोई ही छॾिजोसि, गफ़ा करे बूटियूं करे छॾिजोसि। बाक़ी हिन वक़्तु बख्शल खे हथ लाइण जी मां इजाज़त बि न ॾींदोसांव। मता या तव्हांखे भुल हुजे। का वॾी ॻाल्हि कान्हे का। शेर अली, तू बि हितां जो हिन तर जो, असां बि हितां जा। ॾिसां त तूं केसे ताईं तो हिन खे बचाए। नींगर नंढी, जुमा घणा। हल वक़्त। शेर अली हे निभागा त हिते ई बीह रहिया। तूं हाणे हीअं कर, मूंसां अच, मुंहिंजे ओताक ते हल। उतो तोखे मां बहिफ़ाज़त पाण रवानो कर। हाणे ही मुड़ंदई कोन, भलो इन में तई मूंसां अच। जेकॾहिं हिननि पुलिस खे ॼाण ॾिनी त पोइ? उमर, ॿाहिरि जांच त करे आ। ॾिस त इहे निभागा विया या अञा बीठा। वारो कर, ख़्याल सां मता तोखे ॾिसी वठंदी। हा वॾा, मां ॾिसी थो अचां। हा वञ, शाबाश। शेर अली, जेकॾहिं पुलिस जो ख़ौफ़ न हुजे हा त मां हिते रही पवां,
बख्शल इहा मां तोखे पक नथो ॾेई सघां छो त इहो सूबेदार इकबाल मूंसां बि कोन थो ठहे। वॾा हिकु चकर छापो हणी वियो आहे ॿीहर कोन ईंदो। वाहिद इन निभाग इकबाल सूबेदार जे मथां को बि मूंखे भरोसो न आहे, कंहिं बि वक़्तु अची सघे थो। ईअं बि थी सघे थो शेर अली, मतां वक़्तु फोन करे पुलिस खे ॿुधाए। बख्शल जेकॾहिं पुलिस हिते पहुची वई पोयों दरवाज़ो ॾिसींदो न, एॾो निकिरी वञजांइ। ऐं हा, उन खां पोइ ॾिजांइ खुड़नि ते ज़ोर, मुड़ी न ॾिसजांइ, छो त सॼण कोई आहे, दुश्मन हर कोई आहे। चाचा साईं ही ओस ताईं ओताक मां न निकिरंदो जेसि ताईं हिते असां बीठा आहियूं। वक्त इन जे करे त इहो वाहिदू असांखे ॾिसण आयो, ॾिसी कोन पियो काणे मिले वांगुरु ॾिसी ॾिसी छातियूं पाए हलियो हुयो वरी ओताक ते। चाचा साईं जेकॾहिं तव्हां हुकुम कयो न त मां सूबेदार खे फोन करे बशकल खे हिते ई गिरफ़्तार करायां। वक्त बख्शल वटि वॾा राज़ अथई, मीर जी बि हुनखे ख़बर आहे त इहो मीर किथे आहे। न इहो गिरफ़्तार थियो पोइ असांखे का बि ख़बर कान पई। त पोइ ठीकु आहे चाचा, ॻोठ जे ॿाहिरां हली टिकी वियूं था। जेकॾहिं हथ अची वियो त ठीकु आहे, न त बशकल जा भाग मिलिया। तूं खटको न कर, हाणे ईअं ई करणो पवंदो। हलिया सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।